न हाँ थी करे न थी करे विच में लटकाए थी घर में भटकाए थी। चुप कर, मुंहिंजी बेस्ट फ्रेंड जो बर्थडे आ। वाह सारनि जा बर्थडे वॾनि कैफे में था मना, मुंहिंजो बर्थडे वॉचमैन सां गॾु केक कटायो। चरिया तोखे पार्टी मिलदे न फ्री में नाश्तो। अरे वाह भगवान तोखे जाम साड़ियूं ॾे, रोज बर्थडे मनायूं असां उन्हनि जा। फूड एम्बियंस मस्त हुजे न, बॉम्बे हलूं? बात तो सही है। बॉम्बे जो तुझो ख़र्च बची वियो आहे छाकाणि त कल्याण में गोगोस कैफे अची वियो आहे। अरे हर्षिता, खुशी खुशी खुशी, हैप्पी बर्थडे। हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे। मुंहिंजो बर्थडे न आहे, हिननि खे ई चयो मां बद। तव्हां हिन जा केरु आहियो? मां हिन जो सामान वठी ईंदो आहे घर लाइ, केक बिस्किट भाॼियूं। केक जा पैसा मैडम ॾिना न अथव तव्हां ना। A few moments later. तव्हां मुंहिंजे बर्थडे ते आया आहियो, पार्टी मुंहिंजे तरफ़ सां। अरे वाह तव्हांजो दिल एॾो वॾो आहे, हाणे मां अची आहियां तव्हांजो बिल बि वॾो आहे। कैसे कैसे लोग रहते हैं यार। आहे तव्हांजो बिल। वाह एॾो घटि बिल आयो आहे। छो अञा ॿाहिरि हलंदासीं न, आइसक्रीम फलूदो त खाराईंदव न असांखे। यार समझाएसि यार, तुंहिंजी साहेड़ी जो बर्थडे आहे, पार्टी ॾे चङी तरह ॾे न। तू साला बहुत नीच आदमी रहे।